काइनात जूं हदूं ॻोल्हण त नई मुमकिन आहे, नई उन्हनि जो को ख़ातिर ख़्वाह अंदाज़ो ई लॻाए सघिजे थो। जिते सफ़र जी माप लाइट ईयर सां कई वञे, भला उतां जी मुकमल ॼाण रखणु कंहिंजे वस हूंदो। साइंस धरती जे ॻोल्हे उन ते मौजूद पाणी ऐं ख़ुश्कीअ बाबति बि अञा ताईं मुकमल ॼाण हासिल नाहे करे सघी त सितारा, गिरह, गैलेक्सियूं ऐं काइनात त तमामु वॾी ॻाल्हि आहिनि। असांजो सिज, चंड ऐं धरती जंहिं गैलेक्सीअ जो हिसो आहिनि, उहा बि अरबें खरबें सालनि खां रोशनीअ जी रफ़्तार सां हिक पासे तेज़ीअ सां वधंदी रहे थी। हाणे अंदाज़ो लॻायो त कुदरत हिन काइनात खे केतिरो वसीउ बणायो आहे। बहरहाल, काइनात जा राज़ ॼाणण लाइ साइंसदाननि बि रोज़ेवल खां वसां नाहे घटायो ऐं हिन साल जनवरी जे महीने में हिकु अहिड़ो गिरह दरियाफ़्त कयो वियो आहे जंहिं बाबति चयो पियो वञे त उते इंसान 1 लख साल ताईं जी उमिरि जी सघंदो। साइंसदाननि धरती खां रोशनी जी 31 साल ताईं जे मुफ़ासिले ते हिकु अहिड़ो गिरह दरियाफ़्त कयो आहे जेको धरतीअ खां चऊण ते वॾो आहे। इन गिरह जो नालो वोल्फ 1060b मतलब त वोल्फ 1060b बि आहे। इहो गिरह वॾे ॻाढ़े तारे जे चौधारी फिरे थो जेको असांजे सिज जहिड़ो निज़ाम रखे थो, पर इहो असांजे सिज खां 1000 सेल्सियस डिग्री थधो आहे। ख़ासि ॻाल्हि इहा आहे त इहो प्लानेट साॻे ई हैबिटेट ज़ोन में अचे थो ऐं इन गिरह ते पाणी, हवा ऐं माहौल बि मौजूदु आहे, जंहिंजे करे साइंसदाननि जो इहो बि चवणु आहे त थी सघे थो त इन गिरह ते अॻुवा टही ज़िंदगीअ जो वजूद हुजे, जॾहिं त इन गिरह ते इंसाननि जो रहणु मुमकिन आहे। वोल्फ 1060b पंहिंजे तारे जो हिकु चक्कर 15.6 ॾींहनि में पूरो कंदो आहे, जंहिंजे करे इन गिरह ते हिकु साल 15.6 ॾींहनि जो ई आहे, जॾहिं त असांजी ज़मीन सिज जे चौधारी 12 महीननि खां पोइ चक्कर पूरो करे थी, जंहिंजे करे असां वटि हिकु साल 12 महीननि जो थिए थो।